नाज़रीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम स्पेशल टॉक में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। नाज़रीन, इस्लामाबाद में पॉलिटिकल जेके डेवलपमेंट थियूं आहिनि फॉरेन फंडिंग केस खां पोइ बेएतमादी जी रिथ 27 फरवरी ते पीपल्स पार्टी लॉन्ग मार्च जो ऐलान कयो आहे। शहबाज शरीफ़ ऐं मौलाना फज़लुर रहमान में मुलाक़ात थी आहे। इन खां अॻु में शहबाज शरीफ़ ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी विच में भी राब्ता थिया आहिनि। आसिफ ज़रदारी इन हाउस तब्दीली जे लाइ जेको आहे उहो आमादगी जो इज़हार कयो आहे ऐं उन सां गॾोगॾु पीडीएम में जेका शमूलियत आहे उन इम्कान खे आसिफ ज़रदारी रद्द कयो आहे। ॾिसजे त ईंदड़ कुझु महीननि में जेके तब्दीलियूं आहिनि उहे वाकई रूनुमा थी सघनि थियूं या इन हाउस तब्दीली जे जेके इम्कान आहिनि उन्हनि खे उहे जेका आहिनि असां अमली तौर ते ॾिसी सघूं था। छाकाणि त कुझु क़यास आहियूं इहे बि आहिनि त वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां ख़ासि तौर ते जेका चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहे उनजे नॉमिनेशन जे हवाले सां नालो जेको आहे उहो कंहिं वक़्तु बि अनाउंस थी सघे थो। असेंबली टोड़ण जूं ॻाल्हियूं बि थी रहियूं आहिनि। इन सॼी सूरत हाल ते जेको इस्लामाबाद में जेकी कुझु थी रहियो आहे असांखे सीनियर तजिए निगार ऐं सीनियर सहाफ़ी टेलीफोन लाइन ते एजाज़ महर साहब ज्वाइन कयो आहे। एजाज़ साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। एजाज़ साहब, इस्लामाबाद में कुझु वक़्त खां जेके पॉलिटिकल डेवलपमेंट आहिनि असां ॾिसूं था त उन्हनि में तेज़ी आई आहे। ख़ासि तौर ते फॉरेन फंडिंग वारो जेको केस आहे उनखां बाद में जेका बेएतमादी जी रिथ आहे उन बेएतमादी जी रिथ जे हवाले सां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शहबाज शरीफ़ में राब्ता इन खां अॻु में थी चुका आहिनि। शहबाज शरीफ़ ऐं मौलाना फज़लुर रहमान में मुलाक़ात थी आहे। नवाज़ शरीफ़ तरफ़ां बि जेका अदम एतमाद जी तहरीक आहे उन हवाले सां ग्रीन सिग्नल ॾिनो वियो आहे ऐं नवंबर में चीफ ऑफ आर्मी स्टाफ जी नई मुक़ररी थियणी आहे। कीअं ॾिसो था सूरत हाल जेका आहे उहा मौजूदा जेका इमरान ख़ान जी गवर्नमेंट आहे उन हवाले सां तव्हां जेके ही पॉलिटिकल डेवलपमेंट्स थियूं आहिनि तेज़ी सां उनमें तव्हांखे लॻे थो त इमरान ख़ान 5 साल पंहिंजो आइनी जेको मुदो आहे उहो पूरो कंदो या उनखां अॻु में तव्हां इन हाउस का तब्दीली ॾिसो था पिया? ॾिसो, हाणे जेके एफर्ट्स लॻनि थियूं अपोज़िशन जूं उन मां त ईअं लॻे थो त इन हाउस तब्दीली वारे पासे शयूं वञनि थियूं। ऐं जीअं तव्हां पंहिंजे इंटरव्यू में बि ॻाल्हि कई त इलेक्शन कमीशन में जेको केस हले थो पियो उहो बि पंहिंजे मनतकी अंजाम ते पहुचंदे नज़र अचे थो। ऐं इन सभिनी मामलनि जो अंदाज़ो तव्हां इन ॻाल्हि मां लॻायो त वज़ीर आज़म साहिबु पाण चयो हो कुझु ॾींहं पहिरीं त ईंदड़ 2-3 महीना तमामु अहम आहिनि ऐं उन में इहे बि ख़बरूं हलनि थियूं मार्केट में त शायदि नवाज़ शरीफ़ सां पाकिस्तान जा जेके असल पावर कॉरिडोर में मैटर करण वारियूं क़ुवतूं आहिनि उन्हनि जो बि राब्तो आहे ऐं का अंडरस्टैंडिंग डेवलप थियण वञे पई। ऐं इन जो इज़हार बि ख़ुदि वज़ीर आज़म पाण करे चुको आहे त नवाज़ शरीफ़ खे केस ख़तमु कया पिया वञनि या उनजी कोशिशि कई पई वञे या अहिड़े क़िस्म जी शयूं हुनखे वापसि आणण चौथी दफ़ो प्राइम मिनिस्टर करण जे लाइ उनजी कोशिशि बि हले पई। त इहे सभु शयूं पंहिंजी जाइ ते आहिनि ऐं ज़ाहिर आहे त पाकिस्तान जहिड़े मुल्क में जॾहिं इक़्तिदार जा जेको असल धणी आहिनि उहे पंहिंजा वर्क कंदा आहिनि, वर्किंग प्लान बि जोड़ींदा आहिनि। उहो प्लान ए बि हूंदो आहे, बी बि हूंदो आहे, सी बि हूंदो आहे, डी हूंदो आहे त उहो साइमल्टेनियसली उन्हनि ते कमु कंदा आहिनि त भई जेकॾहिं हीअं न थिए त पोइ हे थिए, हीअं न थिए त पोइ हीअं थिए। त उन सिलसिले में जेको हे सॼो इक़्तिदारी साज़िशूं जेके खणी चइजे त उहे लॻनि पियूं त बाक़ाइदा फुल स्विंग में आहिनि ऐं ॾिसूं था उहो उनजो नतीजो जेको आहे छा थो निकिरे। एजाज़ साहब, प्राइम जी प्राइम मिनिस्टर पारां इहो चवणु त 2-3 महीना अहम आहिनि ऐं नवाज़ शरीफ़ जो इशारो ॾियणु ख़ुदि माना इहो हिकिड़ो ख़ौफ़ जी अलामत ज़ाहिर करे थी ऐं हू अनईज़ी फील थो करे। इन्हनि सभिनी माहौल में इहा बि ॻाल्हि हले थी त हू जेको हींअर कोर कमांडर पेशावर आहे जनरल फैज़ हमीद साहिबु उनखे आर्मी चीफ जेको आहे त उहो मुक़ररु करणु थो चाहे। वरी साॻे ई वक़्तु तव्हां ॾिठो त जेको इंटरव्यू हिन ॾिनो इमरान ख़ान साहिबु उन में उनखां जॾहिं सुवाल कयो वियो त छा मौजूदा आर्मी चीफ खे 1 साल जी एक्सटेंशन वधीक मिली सघे थी त हुन चयो त अञा इहो परे आहे मामिलो, उनखे बाद में ॾिसंदासीं। त खोड़ सारियूं शयूं आहिनि उन ते। मुस्लिम लीग नून जो रद्द अमल बि आयो त हू ईअं नथो डिस्कस करे सघे। आर्मी चीफ जेको आहे त उहो जेकॾहिं 27 नवंबर ते हुनजो मुदो पूरो थिए थो त वधि में वधि उहो डिफेंस मिनिस्ट्री 3 महीना खनि पहिरियों हिकिड़ो आहे तरीक़ेकार उन मुताबिक़ समरी मूव थींदी आहे त उन में फ़िलहाल हिन वक़्तु ॻाल्हाइण इन इशू ते मुस्लिम लीग नून जो इहो मतिलबु करणु चवणु एतिराज़ु करणु त ही ग़लति पियो करे
ऐं शयुनि खे जेको आहे त उहो पंहिंजे हक़ में टिल्ट करण जे लाइ ऐं मुख़्तलिफ़ ब्लैकमेलिंग ऐं अहिड़े क़िस्म जा इल्ज़ाम हुननि लॻाया। त उहे इल्ज़ाम पंहिंजी जाइ ते, पर शयूं एट ईज़ कोन्हनि के। अॻु में जेको इमरान ख़ान साहिबु जॾहिं DGISI हूंदो हुयो, फैज़ हमीद साहिबु, त हर शइ उनखे ईअं 5 मिंटनि में मैनेज थी मिलंदी हुई। त हीउ उनजो आदी थी वियो आहे। त हाणे उहे शयूं शायदि हुनखे ईअं थींदे नज़र नथियूं अचनि ऐं पाण खे करिणो पियो। ऐं इनजी झलक बि असां ॾिठीसीं त जेको मिनी बजट जंहिं ॾींहुं पेश थियो त उनखां पोइ 2-3 ॾींहंनि में हिननि खे करिणो हुयो, पोइ एतिराद एतिराज़ करणु शुरू कया ऐं नतीजे में हिननि इजलास ई मुलतवी करे प्रोरोग करे छॾियो। त इहे सभु शयूं इंडिकेट कनि थियूं त जेको आहे त प्राइम मिनिस्टर लाइ या PTI जी हुकूमत जे लाइ शयूं उहे एतिरियूं स्मूथ न आहिनि जीअं अॻु में हुयूं। एजा साहब, प्राइम मिनिस्टर जेको चयो त ईंदड़ जेके 2-3 महीना इंतिहाई अहम आहिनि, तव्हां सम्झो था त जेकॾहिं नए चीफ ऑफ आर्मी स्टाफ जंहिंजी मुक़ररी जेका आहे उहा नवंबर में थींदी आहे, नवंबर खां 2-3 महीना अॻु में जेकॾहिं नॉमिनेशन जो अनाउंस कयो वञे थो, त तव्हां सम्झो था त उन जेकॾहिं नॉमिनेशन प्राइम मिनिस्टर अहिड़े क़िस्म जी करे थो त रिएक्शन कहिड़ो थींदो असल जेके मथे वेठल आहिनि। ऐं उन हवाले सां छा फॉरेन फंडिंग जेको केस आहे उन्हनि जो फ़ैसिलो जेको आहे साम्हूं अची सघे थो, प्राइम मिनिस्टर नाअहल थी सघे थो, बल्कि पूरी PTI जेका आहे फॉरेन फंडिंग में इन्वॉल्व आहे उहा पार्टी नाअहल थी सघे थी। त हीअ जेको नॉमिनेशन आहे या टर्मिनेशन जी बि ॻाल्हियूं ॿुधण में अचनि पियूं त टर्मिनेशन जो बि ऑर्डर प्राइम मिनिस्टर जो अख़्तियार आहे, असेंबली टोड़ण जे हवाले बि सां कयास रहियूं ॿुधण में अचनि थी पियूं। त इहे समूरा जेके ऑप्शन आहिनि, जेकॾहिं को बि ऑप्शन वज़ीर आज़म इस्तेमालु करे थो वक़्त खां अॻु में, त पोइ तव्हां सम्झो था त रिएक्शन कहिड़ो ईंदो उनजो? ॾिसो, सची ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान में जंहिं क़िस्म जी सूरत हाल आहे उन में जेको मुआशी सूरत हाल ख़ासि करे आहे त उहा ॾाढी ख़राबु सूरत हाल आहे। ऐं इन में को मां नथो सम्झां त को मार्शल लॉ जी का गुंजाइश मूंखे नज़र अचे थी। फॉर द टाइम बीइंग जेको आहे शयुनि खे सदो करण जे लाइ उहो अहिड़ी क़िस्म जी का जेकॾहिं अनयूज़ुअल शयूं थियूं त ज़ाहिर आहे जेके स्टेक होल्डर आहिनि त उहो एतिरो आसानी सां पंहिंजूं स्पेस न ॾींदा। डेफिनेटली कि उनजो रिएक्शन बि अनयूज़ुअल हूंदो। त हाणे ॻाल्हि उहा ई थी अचे पई त ऑप्शन सभिनी वटि आहिनि, जेके बि धुरियूं आहिनि, फरीक़ आहिनि, उन्हनि खे ऑप्शन मौजूदु आहिनि। हाणे उहो ॾिसूं त ऑप्शन जेको आहे त अॻु में केरु थो ऑप्ट करे ऐं जेको इनिशिएटिव वठंदो, जेको अॻिराई कंदो या अॻु में क़दम खणंदो, त उनजो जेको आहे डेफिनेटली रिएक्शन बि थींदो। त उहो डिपेंड थो करे त अॻिराई केरु थो करे ऐं अॻु में कहिड़ो क़दम खयो थो वञे। त उन में इहे सभु शयूं आहिनि जेके तव्हां चओ था त जहिड़े तरीक़े सां त बाबा असेंबली टोड़ण जो बि ऑप्शन आहे, अर्ली इलेक्शन कराइण जो बि ऑप्शन आहे। त इहे आहिनि शयूं। ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ी ॿी बि थ्योरी हले पई त जेकॾहिं इलेक्शन कमीशन मां को अहिड़ो फ़ैसिलो अचे त ऐं उहो वरी कोइंसिडेंस हूंदो त जेकॾहिं अॻु में शयूं मैनेज थींदियूं असेंबली जे अंदरि, उते नो कॉन्फिडेंस थींदो, नो कॉन्फिडेंस खां पोइ वरी जेको आहे त नाअहली वारो इलेक्शन कमीशन जो जेको फ़ैसिलो आहे उहो शायदि वरी कुझु माना ॾींहंनि में, कलाक में, 24 कलाकनि में उन खां पोइ अचे। त उन में जेकॾहिं नाअहली थिए थी त वरी उहो नओं क्राइसिस आहे। ऐं पोइ उन में हिकिड़ी तजवीज़ इहा बि आहे त भई छो त नून लीग हुजे या पीपल्स पार्टी हुजे, नो कॉन्फिडेंस खां पोइ उहे ॿई अल्टरनेट पाण खे पेश नथा कनि। ऐं हुननि जो ख़्यालु इहो आहे त भले PTI मां कंहिं माण्हू खे ॿिए कंहिंखे असद उमर टाइप खे या कंहिंखे बि तव्हां खणो ऐं टेन्योर हिननि जो पूरो करायो, हिननि खे सियासी शहादत वारो जेको आहे त उहो न मिले स्लोगन, त जंहिंजे बुनियाद ते वरी सुभाणे अची चवनि त असांखे ॾिसो इक़्तिदार मां कढियऊं। त उहो बि हिकिड़ो प्रोपोज़ल आहे। त हाणे शयूं हिन महिल ताईं इहो ज़रूरु आहे, हर कंहिंखे फील थिए पियो त कुझु अनयूज़ुअल एक्टिविटी शुरू थी वई आहे। हाणे उनजो नतीजो छा थो निकिरे इहो फ़िलहाल चवणु जेको आहे मुंहिंजे ख़्याल त उहो क़बल वक़्तु थींदो। एजा साहब, जेके असां ॾिसूं था पॉलिटिकल डेवलपमेंट टाइमिंग जे हवाले सां, फॉरेन फंडिंग केस जो जेको टाइमिंग आहे, स्क्रूटनी कमेटी जी जेका रिपोर्ट आहे, उनखां बाद में इन हाउस चेंज जी ॻाल्हि अॻु में बि थींदी रही आहे, पर हींअर इन हाउस चेंज सां गॾोगॾु 27 फेबरवरी ते पीपल्स पार्टी जेको आहे उहो लॉन्ग मार्च जो बि ऐलान कयो आहे। आसिफ ज़रदारी बि असांखे तमामु घणो एक्टिव ॾिसण में अचे पियो।
इहो तव्हां सम्झो था त प्राइम मिनिस्टर जे तरफ़ां का बि इन क़िस्म जी जन जो तव्हां इज़हार कयो का अॻराई थी सघे थी त पोइ काउंटर स्ट्रेटजी तौरु कहिड़ो कार्ड जेको आहे उहो खेॾण में स्टेक होल्डर्स जे लाइ आसानी थींदी, या ही जेके स्टेक होल्डर ऐं प्राइम मिनिस्टर पीटीआई सरकार जे विच में मामला किथे मैनेज न थियनि पिया, अहिड़े क़िस्म जी बि सिचुएशन ॾिसण में अचे पई? उहो त बिल्कुलु आहे। ॾिसो, जेके उहो चवंदा आहिनि न त उहो तालुकात में उहो वार अची वियो आहे, उहो हिकिड़ो त उहो नज़र अचे थो, अखि में हिकिड़ो वार पइजी वियो आहे। उहो अखि में वार कढिड़ो त आहे, उहो कीअं थो निकिरे, हुनजो तरीक़ेकार छा थो थिए, उहो तो अलॻि मामिलो आहे। बाक़ी जेतिरे क़दुरु तालुका 27 तारीख़ ते दिलावर साहब ऐलान कयो आहे लॉन्ग मार्च जो, त डेफिनेटली कि अपोजिशन जी पार्टी आहे, अपोजिशन खे मोबिलाइज़ करणो आहे, इलेक्शन अॻियां अचे पई, त उन्हनि सभिनी शयुनि जे तयारियुनि जे सिलसिले में हिकिड़ो एक्टिविटी क्रिएट कयूं। बाक़ी हाणे इन्हनि लॉन्ग मार्च वग़ैरह सां या इन्हनि सां त शयूं कोन थींदियूं आहिनि सेटल अनलेस ऐं अनलेस जेको आहे एस्टेब्लिशमेंट जी उनखे आशीर्वाद न हुजे ऐं को पूरो रोड मैप न हुजे, त पोइ त उन में इहो चई सघिजे थो। बाक़ी अॻु में त अपोजिशन लॉन्ग मार्च कया, एहतजाज कया, सभु कुझु थिया ऐं हुनजो नतीजो डेफिनेटली कोई न निकितो। त हाणे बि इहे शयूं पॉलिटिकल एक्टिविटी, इलेक्शनियरिंग, उनजी जेको आहे हिकिड़ो पार्टी रिवाइवल, उन मल्टी फेसेटेड क़िस्म जो हिनजो हिकिड़ो आहे पहलू, त उहे अल्टीमेटली उनजी बेनिफिशरी पीपल्स पार्टी थींदी। एजाज साहब, ईंदड़ सेटअप जे ही जेको क्राइसिस आहे, ख़ासि तौर ते जेको इकोनॉमिकल क्राइसिस आहे, महांगाई, इन्फ्लेशन रेट जेको आहे, इहो पीटीआई सरकार खां माण्हू आम कॉमन जेको मेन माण्हू आहे उहो ॾाढो जेको आहे उन तमामु घणो सफ़र कयो आहे। ईंदड़ जेको सेटअप जे हवाले सां जेकॾहिं तव्हांजो असां तजियो वठणु चाहियूं त ईंदड़ सेटअप में मुस्लिम लीग नून मां जेका नवाज़ शरीफ़ जी रही आहे, नैरेटिव रहियो आहे, उहो नैरेटिव तव्हांखे इम्प्लीमेंट थींदे नज़र अचे थो, या उन नैरेटिव खे काउंटर करण जे लाइ ईंदड़ सेटअप में शहबाज शरीफ़ खे स्पेस ॾिनो वेंदो ऐं शहबाज शरीफ़ ऐं बिलावल जे विच में जेके राब्ता बि हलंदड़ आहे ऐं आसिफ़ ज़रदारी सां बि उन जूं ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि, त ईंदड़ सेटअप जे हवाले सां कीअं तव्हां ॾिसो था सूरत हाल? ॾिसो, ईंदड़ सेटअप डेफिनेटली के नवाज़ शरीफ़ जी जेका पॉलिसी आहे हिन वक़्त ताईं, त मफ़ाहमत ऐं मज़ाहमत उहे ॿई गॾु हलायूं थो अचे, पैरेलल थियूं अचनि रेल जी पटड़ी वांगुरु। त जिते हुनजी ज़रूरत पई ऐं उन सां का सेटलमेंट थिए थी त उन सां कई वेंदी, जेकॾहिं न त वरी पोइ ॿी ऑल्टरनेट जेको आहे उहो पाण सां गॾु रखियूं था अचनि ऐं हिकिड़ी सुठी पॉलिटिकल मूव खेॾी आहे नून लीग। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त जेको नवाज़ शरीफ़ जो बयानियो आहे उनखे जेकॾहिं ॾिसूं था असां, त उहो पंजाब में एटलीस्ट पब्लिक सपोर्ट त उनखे हिकिड़ी मिली आहे, सिंपथी उन गेन कई आहे। जहिड़े तरीक़े सां बाय इलेक्शन थियूं उन्हनि में असां ॾिठोसीं ऐं पीटीआई लूज़ कयो, ऐं ख़ुदि इवन जेको आहे त पंहिंजो जेको उन्हनि जो ॻढ़ आहे ख़ैबर पख्तूनख्वा, उते बि उन्हनि काफ़ी लूज़ कयो। हाणे बलदियाती इलेक्शन थी पहिरें मरहले में, उन में माण्हुनि जेको आहे त ख़ैबर पख्तूनख्वा जा माण्हू मज़हबी आहिनि, नमाज़ बि पढ़ंदा आहिनि, सभु कुझु आहे, पर थोरो लिबरल बि आहिनि। त उते जेको आहे त जेयूआई जहिड़ी मज़हबी जमात खे हुननि स्पेस ॾिनो ऐं उन ते ट्रस्ट कयो, त इहो ख़ुदि इंडिकेशन आहे माना हिननि जे ख़िलाफ़ु हिकिड़ी नफ़रत या पॉलिसियुनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ो रद्द अमल जो। त जंहिं तरीक़े सां नून लीग खयूं पई अचे मामिलो, त उहो हिन महिल ताईं उन्हनि जा जेके ऑप्शन आहिनि त उहे ॿिन्ही पासे पूरा आहिनि, ऐं जेका शइ जिते ॻोठ मरंदी उहो उन पासे जेको आहे कंदा, जेके ऐं हूंदी उहा ज़ाहिर हुननि जी पंहिंजी मर्ज़ी सां बि, त उहो अञा ताईं हुननि खे न पियो मिले। ऐं ॿियो त नून लीग जेका हिन महिल ताईं असां ॾिसूं था ओवरऑल पाकिस्तान में सियासी पार्टियुनि जी हिस्ट्री, त उन में जीअं भञटरा थींदी रही आहे पार्टियुनि जे अंदरि, उहा शइ जेको आहे त वॾी कोशिशुनि जे बावजूद बि हिन दफ़े कामयाबी हासिल न थी आहे एस्टेब्लिशमेंट खे। त इहो तमामु वॾी ॻाल्हि आहे त नून लीग हिन महिल ताईं इंटेक्ट आहे ऐं नवाज़ शरीफ़ जे बयानी खे बिल्कुलु सपोर्ट करे थी। ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे जी कंटिन्यू कयो तव्हां जी। उन सां मुंहिंजो उन सां गॾोगॾु नून लीग जेको आहे त वरी शहबाज शरीफ़ जी सूरत में हिकिड़ो मफ़ाहमत वारो जेको आहे उहो बि गॾु ॻाए रही आहे। त चवण जो मक़सदु हू पंहिंजा कार्ड जेको आहे स्मार्टली खेॾनि था। तो हाणे बाक़ी ॾिसिजे त अॻिली दौर जेको आहे जेके फ़ैसिलो करणो आहे उहे उन्हनि खे केतिरी स्पेस ॾियनि था ऐं कहिड़े पासे वठी था वञनि शयुनि खे।
छो त ॿिन्ही जे लाइ जेको आहे सवाइ अंडरस्टैंडिंग डेवलप करण जे को नाहे, या त डेफिनेटली कि जेको हिकिड़ो आइन ऐं कानून में लिखियल आहे त बाबा को बि मुदाख़लत न करे तव्हां ओपन छॾियो ऐं पोइ जेका पार्टी खटे अचे उहो जेको आहे पंहिंजो अची इक़्तिदार में अचे, त इहो जेको इन पॉइंट ते प्रेशर डेवलप थियल आहे, इहो मुंहिंजो ख़्यालु आहे अञा ईंदड़ वक़्त में वधीक डेवलप थी सघे थो। एजाज साहब, जीअं तव्हां चयो त PML-N जेका आहे हिन वक़्त ताईं उहा इंटेक्ट आहे, कोशिशि ज़रूरु थी आहे नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज शरीफ़ जे विच में रिफ्ट पैदा करण जी, पर उहे कोशिशूं समूरियूं नाकाम हिन वक़्त ताईं वियूं आहिनि। उनखां बाद में हीउ जेको TLP जो कार्ड इस्तेमालु कयो पियो वञे PML नून खे पंजाब जे अंदरि ख़ासि तौर ते स्पेशली सेंट्रल पंजाब जे अंदरि काउंटर करण जे लाइ, तव्हां सम्झो था त हीउ TLP वारो कार्ड जेको आहे उहो कारगर साबित थी सघे थो? ॾिसो, कारगर साबित थिए या न थिए, बहरहाल उहो कार्ड को सही कार्ड कोन्हे को, ऐं जंहिं तरीक़े सां अञा ताईं FATF जी तलवार तव्हांजे सिर ते लटके पई आहे ऐं ग्रे एरिया में नथा कढनि पिया, जेकॾहिं अहिड़ियूं हरकतूं थियूं त वरी उन फ्रंट ते असांजे लाइ नओं मार्ग खुली वेंदो, त उहो हिननि खे उहो मैनेज कंदा शयुनि खे, ऐं जेकॾहिं मैनिपुलेशन कंदा, डेफिनेटली अॼुकल्ह जेको टेक्नोलॉजी जो दौरु आहे उन में शयूं इहे लिकी कोन सघंदियूं ऐं उनजो नुक़सान ई थींदो। त मुंहिंजो ख़्यालु आहे त उन पासे जेको आहे त शयूं एतिरो वधीक इफेक्टिव साबित न थींदो नवाज़ शरीफ़ खे काउंटर करण जे लाइ। एजाज साहब, पाण सिंध ॾांहुं जेके अचूं, सिंध जी पॉलिटिक्स ॾांहुं, त हिते सिंध लोकल गवर्नमेंट तरमीमी बिल जेको आहे मंज़ूर थियो आहे। उन बिल खां पोइ जमात इस्लामी, PSP, मुतहिदा, PTI, ये समूरियूं पार्टियूं जेका आहिनि उन्हनि लिसानी कार्ड जेको आहे खेॾण जी कोशिशि कई आहे। तव्हां सम्झो था त हिते लोकल गवर्नमेंट वारो जेको कार्ड इस्तेमालु कयो पियो वञे, त सिंध जे अंदरि तव्हां कीअं ॾिसो था त ईंदड़ जेका तब्दीली आहे? ॾिसो, सिंध में हिन महिल ताईं त पीपल्स पार्टी पंहिंजो पंजो मज़बूत कयूं वेठी आहे, ऐं जेके मेन आहिनि विनिंग हार्सिस उहे सभु पीपल्स पार्टी सां गॾु बीठा आहिनि। त उते बि इस्टेब्लिशमेंट जेकॾहिं मुदाख़लत नथी करे ऐं सुभाणे को अहिड़ो सिस्टम नथो थिए त उते त मूंखे ॿियो अहिड़ो को ख़ासि नज़र कोन थो अचे, पर इहो ज़रूरु थींदो हिन दफ़े त पीपल्स पार्टी खे जेतिरी हींअर सिंगल लार्जेस्ट पार्टी जे बेस ते हुकूमत ठाहियूं वेठी आहे, शायदि एतिरी पोज़ीशन जेको आहे ईंदड़ सेटअप में हुननि खे न हुजे। उन्हनि खे बि इहो कोशिशि करे ही कीअं कंदा त उते हिननि खे को इतिहादी गॾु ॾिए ऐं इतिहादनि खां सवाइ जीअं उहो हुकूमत ठाहिण जी पोज़ीशन में न हुजनि, त अहिड़े क़िस्म जी जेको आहे त नेक्स्ट सेटअप में कोशिशि थी सघे थी। ऐं पीपल्स पार्टी ज़ाहिर आहे हू पाण स्टेक होल्डर आहे वरी, ऐं सभु शयूं हुनजे गिरफ़्त में आहिनि, त उहे बि इहे शयूं महसूसु कनि था, हुनखे का न का पंहिंजी काउंटर स्ट्रेटजी बि हुननि ठाही हूंदी। त सिंध में को एॾी वॾी का ख़ासि ॻाल्हि नज़र नथी अचे। बाक़ी जेतिरे क़दुरु तालुक आहे त कराची जे हवाले सां ऐं लिसानी जेको इहो रंग हुनखे ॾिनो पियो वञे, त उहो त डेफिनेटली ॿिन्ही धुरनि खे सूट कंदी आहे इहा शइ। ऐं हाणे उहो जमात इस्लामी जेका ॻंढ ॿधी बीठी आहे, त उहो टेक्निकल जेकॾहिं हुननि जी का टाकिंग टीम आहे उहो तव्हां शयूं खणी अचनि, उहो त ठीकु आहे। बाक़ी जमात इस्लामी खे बि इहो नज़र थो अचे त असां ॻंढ ॿधी हिनखे सॼो कानून ग़लति आहे, हीअ ग़लति आहे, इहे सभु शयूं पंहिंजी जाइ ते। मुतहिदा जो केस थोरो इनजे करे मुख़्तलिफ़ आहे त हुननि जूं इलाही हज़ारनि जे तइदाद में घोस्ट भर्तियूं थियल आहिनि ऐं गैर कानूनी, जिन खे डिग्रियूं बि कोन्हनि, के माण्हू परदे वेठा आहिनि, उन्हनि जूं जेके आहिनि त पघारूं हलनि थियूं पियूं, त अहिड़े क़िस्म जो हुननि खे ख़दशो आहे। इमीडिएट जेको इंट्रस्ट आहे हुननि जो दाव ते लॻल आहे, त हाणे उनखे कंहिं तरीक़े सां जेको आहे त उहो कैपिटलाइज़ करण जे चकर में आहे जमात इस्लामी। पर जमात इस्लामी जेको रस्तो अख़्तियार कयो आहे, जेकॾहिं उन में हू लचक नथा रखनि ऐं टू द पॉइंट अची शयुनि खे डील नथा कनि, त इन जो नुक़सानु जमात इस्लामी खे थींदो। महिरबानी एजाज मर साहब, तव्हां असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन इन ते हिकिड़ो नंढो कमर्शियल ब्रेक वठूं था। ब्रेक खां वापसी ते प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। वेलकम बैक नाजरीन।
पीपल्स पार्टी के सीनियर अगवान सेनेटर डॉक्टर करीम ख्वाजा साहब असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन किया है। असां प्रोग्राम में खेस भली कार चऊं था। डॉक्टर साहब सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। अदा कीअं आहियो? ठीकु आहे। डॉक्टर साहब हींअर जेके इस्लामाबाद में पॉलिटिकल असांखे डेवलपमेंट्स तेज़ी सां ॾिसण में अचनि पियूं, ख़ासि तौर ते स्पेशली जेको फॉरेन फंडिंग केस आहे, उन फॉरेन फंडिंग केस खां पोइ हींअर इन हाउस तब्दीली जी भी ॻाल्हि थिए थी पई। मौलाना फज़ल रहमान ऐं शहबाज शरीफ़ में मुलाक़ात थी आहे। इन खां अॻु में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं शहबाज शरीफ़ विच में जेके आहिनि मुलाक़ातूं थियूं आहिनि। नवाज़ शरीफ़ जेको आहे उहो इन हाउस तब्दीली जो जेको आहे उहो बि ग्रीन सिग्नल उन ॾेई छॾियो आहे। कीअं ॾिसो था ईंदड़ वक़्त में नवंबर में नओं चीफ ऑफ आर्मी स्टाफ जी मुक़ररी थियणी आहे, छा तव्हां सम्झो था त इमरान ख़ान जेको आहे उहो अॻराई करे सघे थो, टर्मिनेशन जे हवाले सां असेंबलियूं टोड़े सघे थो, या को अहिड़ो ॿियो स्टेप खणी सघे थो जंहिंसां सिस्टम डीरेल बि थी सघे थो? छा थियणु वञे पियो हीअ जेके ताज़ियूं डेवलपमेंट्स थियूं आहिनि इस्लामाबाद जे अंदरि? शकील साईं, अगर पीपल्स पार्टी शुरू खां इहो चाहियो पिए त इन हाउस तब्दीली थिए। बिलावल साहब इलाही दफ़ा इन्हनि खे फरमायो हो त इन हाउस तब्दीली लाइ वञिजे, पंजाब पोइ वरी पंहिंजो सेनेट पोइ वरी मेशा असेंबली। उन ते हे राज़ी कोन हुआ मुस्लिम लीग वारा या मौलाना साहब वारा। हाणे ही जेके पंजाबी इलेक्शन खां पोइ मौलाना साहब जो बि मिज़ाज में तब्दीली आई आहे ऐं मुस्लिम लीग बि चाहे थी त थिए। ऐं जेका एडवेंचरिज़म जी जेका ॻाल्हि तव्हां कयो पिया, वो लॉ मुताबिक़ त इमरान ख़ान करे सघे थो। हिनमें त कॉन्स्टिट्यूशन में हर बस खे, हर फाइल खे प्राइम मिनिस्टर हाउस वटि वञिणो आहे। त अगरि हू जेके ॻाल्हियूं तव्हां कयो पिया, लॉ मुताबिक़ त उनखे उहो मतिलबु आहे, पर आया उनखे हू उनखे दॿ जले सघंदो या न सिंधी में चइजे त उहो उन सूरत में थी सघे थो जॾहिं पार्लियामेंट हुन सां गॾु बीठल हुजे, मुंहिंजी पार्टी में एतिरो दम खम हुजे। मूंखे ईअं कोन थो लॻे त पार्लियामेंट इमरान ख़ान जे पोयां आहे, न ई वरी पार्टी में एतिरो ताक़त आहे जो अगरि उहो एडवेंचरिज़म करे थो त हू जेको आहे सो सस्टेन करे सघे। त हालांकि मुस्लिम लीग नून अहिड़ा जेके सो एक्सपेरिमेंट करे चुकी आहे ऐं पार्टी में एतिरो दमखम कोन हो जो सस्टेन करे सघे। सो असीं चाहींदासीं त अलाह करे को अहिड़ो कमु न थिए जो वुल्फ ऐं फॉक्सिस ते अची वेही रहनि ऐं पाकिस्तान में सिस्टम जीरेब थिए या 8-10 साल शयूं हेठि मथे थियनि। ॿियनि मक़ामी हालात, खिते जा हालात, ही जेको कोरोना जे करे हालात, ऐं नथो सम्झां त हिननि में फॉक्सिस ऐं वुल्फ्स में एतिरो कमु आहे जो हू जेको आहे सो चीज़नि खे हेठि मथे करे सघनि। मुंहिंजो ख़्यालु इहो कोन थो लॻे त हिननि में वुल्फ्स ऐं फॉक्सिस में एतिरो कमु आहे। डॉक्टर साहब, पाकिस्तान जी जेके पॉलिटिक्स आहे, ख़ासि तौर ते पार्लिमानी पॉलिटिक्स, असां जेकॾहिं उन्हनि जो तजियो कयूं त हिते जेके शयूं आहिनि मथां जॾहिं ग्रीन सिग्नल अचे थो तॾहिं असांखे तब्दीलियूं ॾिसण में अचनि थियूं पियूं। तव्हां सम्झो था त हीअ जेके ताज़ियूं डेवलपमेंट्स थियूं आहिनि इहे मथां जेके असल वागधणी आहिनि उन्हनि जो ग्रीन सिग्नल मिलियल आहे, उनखां बाद में इहे डेवलपमेंट्स थियनि पियूं, या तव्हां सम्झो था त हीउ प्रेशर ठाहियो पियो वञे ऐं उन्हनि जेको वागधणी आहिनि उन्हनि खे मजबूर कयो वञे त उहे इमरान ख़ान मां हथु कढनि ऐं ईंदड़ जेको सेटअप आहे उन सेटअप जे हवाले सां जेके मुख्य जमायतूं आहिनि PMLN पीपल्स पार्टी, उन्हनि खे एतमाद में वठी का इन हाउस तब्दीली या को ॿी शइ थी सघे? शकी साईं, ॿई चीज़ूं थी सघनि थियूं ऐं ॿई चीज़ूं इन करे थी सघनि थियूं त जेके पाकिस्तान में पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि उनमें एतिरो सख़्तु कोन रहियूं आहिनि जो पंहिंजे हक़ में चीज़ूं मोल्ड करे सघनि। इहे हिकिड़ी हक़ीक़तूं आहिनि ऐं उहे सभु पॉलिटिकल पार्टीज़ ज़मरे में अचनि थियूं। त ॿई चीज़ूं थी सघनि थियूं, हिन में कोई शक न आहे। ऐं पाकिस्तान जी पॉलिटिक्स में ॿई चीज़ूं थींदियूं आयूं आहिनि 1990 खां वठी करे। जेके लॉन्ग मार्चिस हुजनि या जेके बि चीज़ूं थियूं आहिनि पाकिस्तान में 90s में तव्हां ॾिठियूं आहिनि, उनमें इशारनि सां ई कमु थींदा आहिनि। ऐं असां 70 में बि अगरि ॾिसूं
बांग्लादेश जो वजूद अचनि या असां 47 में पाकिस्तान जो वजूद अचनि, वो भी ईअं थियो आहे त जेके हिस्टोरिकल फैक्ट्स हाणे रिवील पिया थियनि या डॉक्यूमेंट्स अचनि पिया ब्रिटिश आर्काइव्स में, सदाईं हिते बरे सगीर जी ख़ासि तौर ते असांजी पॉलिटिक्स ईअं हली आहे। सो तव्हांजी ॻाल्हि ॿिन्ही चीज़नि ते आउं सहमत थो कयां। डॉक्टर साहब, फॉरेन फंडिंग जे केस जे हवाले सां जेका स्क्रूटनी कमेटी रिपोर्ट जमा कराई आहे इलेक्शन कमीशन में, असां जेकॾहिं उनजी टाइमिंग ॾिसूं था ऐं उन खां बाद में ही जेके पाण जंहिंजो डिस्कस कयूं था त टर्मिनेशन या प्राइम मिनिस्टर को अगराई करे सघे थो, नॉमिनेशन जेका आहे उहा नवंबर खां अॻु में चीफ ऑफ आर्मी स्टाफ जी थी सघे थी, त तव्हां सम्झो था त ही कार्ड जेको आहे पतो फॉरेन फंडिंग वारो खेॾी सघिजे थो, इमरान ख़ान ऐं उनजी पूरी पार्टी जेका आहे उहा डिस्क्वालीफाई थी सघे थी? ॾिसो, एस्टेब्लिशमेंट हमेशह नए अंदाज़ में डेमोक्रेसी ते ऐं पार्लियामेंट अटैक कंदी आहे। सो ही जेको हिकिड़ो नओं तरीक़ो आहे फॉरेन फंडिंग जो, जेतोणीकि हिनमें बिल्कुलु इमरान ख़ान जी पार्टी कल्परेट आहे ऐं हुनमें ड्रो कयो आहे, ऐं इहा चीज़ 2014 खां इहो केस हले पियो, हिकु ई थी वियो आहे। असांखे ख़बर आहे एज़ अ पार्लियामेंटेरियन त जॾहिं असीं केस दाख़िल कंदा आहियूं इलेक्शन कमीशन में, मिसाल जे तौर ते आउं सम्झाइण ख़ातिर इहा ॻाल्हि पियो कयां त हीअं जेका सेनेट जी इलेक्शन कई हुई जंहिंमें आउं बि उम्मीदवार हुउसि ऐं मूं पिटीशन दाख़िल कई जून में, ही जनवरी जो महीनो हलियो, हिकिड़ी सुनवाई कोन थी आहे। ऐं इहो मूंसां कोन पर इलाही पार्लियामेंटेरियन जेके केस दाख़िल कंदा आहिनि हुन सां थींदो आहे। जॾहिं ज़रूरत थींदी आहे तॾहिं कंदा आहिनि, जॾहिं ज़रूरत कोन थींदी आहे कोन थींदियूं आहिनि। पाकिस्तान में ही हिकिड़ो नओं अंदाज़ हूंदो छाजे मुख़्तलिफ़ अंदाज़ जे तहत अटैक कयो वेंदो आहे पार्लियामेंट्स ते ऐं डेमोक्रेटिक इंस्टीट्यूशन्स ते, त ही हिकिड़ो नओं तरीक़ो आहे ऐं हिन में को शक कोन्हे त इमरान ख़ान कल्परेट आहे, फाथो पियो आहे ऐं 2014 जो केस अञा बि हले पियो, लिंगर ऑन पियो करे ऐं अञा बि छा रिज़ल्ट था अचनि, छा जो अगरि इलेक्शन कमीशन को फ़ैसिलो करे बि थी तो गवर्नमेंट जो कम होता है तो वो रेफरेंस दाखिल करे। जी नैब नेशनल अवामी पार्टी थे जुल्फकार अली भुट्टो के दौर में थियो, तो वो नैब गवर्नमेंट दाखिल कंदी है कोर्ट में। हाँ जो इलेक्शन कमीशन को फैसलो दे दी तो वो भी तो हुकूमत की मर्जी है, तो वो दाखिल करे न करे या देर करे या जल्दी करे, मुझे खबर न छा थींदो लॉ मुताबिक, पर वो फैसले का पोइ हुकूमत वते ही वेंदो कि वो कोर्ट में रेफरेंस दाखिल करे। हाँ वो जल्दी थे तो देर सां थो थे, टाइमिंग छा है छा न आहे, पर हालात जेके ख़ते जा ऐं हालात जेके दुनिया जा ऐं कोरोना जे करे सॼी दुनिया जी इकोनॉमी हेठि मथे थी वई आहे, उनमें फॉक्सिस ऐं वुल्फ्स वटि एतिरा चांसिस कोन्हनि। डॉक्टर साहब, नवाज़ शरीफ़ जो जेको पॉलिटिकल फ्यूचर आहे, सियासी मुस्तक़बिल, उनखे जेकॾहिं आॾो रखिजे सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन जे अॻुवाण एहसन बून जेका आहे पिटीशन दाख़िल कई आहे त नवाज़ शरीफ़ खे ताहयात जेका उनजी नाअहली आहे उहा ख़तमु कई वञे, त तव्हां सम्झो था ईंदड़ सेटअप में नवाज़ शरीफ़ जे लाइ रस्तो को निकिरी सघे थो? पाकिस्तान जी पॉलिटिक्स में हर चीज़ थी सघे थी, हिनमें कोई शक न आहे त पंहिंजो हिननि एप्लीकेशन पुट कई आहे ऐं अॻिते जेकॾहिं हालात सुठा था रहनि अदालत जे लाइ ऐं क्वालिफाई वीसा थी थो वञे चीफ जस्टिस अकॉर्डिंग टू द रूल्स रेगुलेशन ऐं सिस्टम, त पोइ त चांस ठही सघनि था। ऐं जेकॾहिं हालात ॿियो इहो आहे त नवाज़ शरीफ़ जो जेको वोट बैंक आहे उहो सेंट्रल पंजाब में पॉपुलर ज़रूरु आहे, पर हुनजी पार्टी में एतिरो दमख़म कान्हे जेको हू वेही सघनि या स्ट्रगल करे सघनि, जेको आउं ॾिसां पियो। ख़ुदा करे हुनजी पार्टी जेका आहे सा बॉल्शेविक पार्टी वांगुरु स्ट्रांग हुजे, पर मूंखे नज़र कान थी अचे। महिरबानी डॉक्टर करीम ख्वाजा साहब, तव्हां असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो। नाज़रीन, हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो, ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं नए अनवान सां हाज़िर थींदासीं, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।